ऐं हू सादगी सां ॻाल्हियुनि में अची था वञनि। मिसाली तौर ते लसानी फ़सादनि जी जेको ॿारु अॼु 25 सालनि जो हूंदो, नौजवान छोकिरो या छोकिरी, उनखे त ख़बर ई न पवंदी। ऐं जेको 35 खां 40 सालनि जो हूंदो उनखे काफ़ी यादूं थी सघनि थियूं हूंदियूं। ऐं जेको असांजी उमिरि जो हूंदो, असांजी एज जो हूंदो, त उहो उन्हनि फ़सादनि खे अखियुनि सां ॾिसी चुको हूंदो, उनजो शिकार बि रहियो हूंदो। माना 50+ जी ॻाल्हि थो कयां। ऐं कुझु मासूम ऐं इनोसेंट माण्हू ईअं बि आहिनि त तव्हांजी मुंहिंजी ॿुधी ॿुधाई ते हली पवंदा आहिनि। मिसाली ॻाल्हि, कुझु ॾिसंदा न, उनखे रिसर्च न कंदा, उनखे जाचींदा न, सॼो ॿुधंदा न, पर तव्हां चयो मां चयो हुन चयो जी ॻाल्हि ते पोइ वरी उन ते पंहिंजो माइंड ठाहींदा। त उन्हनि खे मां चवां थो इहे माण्हू मासूम आहिनि, इनोसेंट आहिनि, इहे कंहिं बि धुर जा न आहिनि, किथे बि न आहिनि, उन्हनि जो पंहिंजो माइंड आहे, उन्हनि जी पंहिंजी ॼाण आहे। त असांखे कोशिशि करणु खपे त इन तबिके खे असां ॼाण ॾियूं, सम्झायूं, उन्हनि खे रस्तो ॾेखारियूं, उन्हनि खे फैक्ट्स खे अॻियां रखूं। अॼु जी दुनिया में को बि कंहिंखे ज़ोर ज़बरदस्ती सां क़ाइल नथो करे सघे। ए मॉडर्न दुनिया आहे। असांजे ॿारनि खे, मूंखे, मां अॼु फस्ट टाइम लाइव आयो आहियां, मूंखे ख़बर ई न, हिननि गैजेट्स जी ख़बर अञा ताईं नथी पवे ऐं केॾो वॾो कमु था कनि। असां त वरी बि अञा मॉडर्न जेको आहे थोरो दौर में पैदा थियासीं, अहिड़नि मुल्कनि में आयासीं, रहियासीं, पर ॿियनि जो छा हाल हूंदो जेके असांजी एज जा हूंदा या असां खां वॾा हूंदा, जिन 50 क्रॉस करे चुका हूंदा। त ॿारनि खे, नौजवाननि खे, अॼु जे जेकी असांजी नई नस्ल आहे, 16-17 सालनि खां वठी वेंदे जेके 30-35 सालनि जा नौजवान आहिनि, यंग जनरेशन आहे असांजी, उनखे ज़बरदस्त इहो कमु अचे थो त उहे कंहिं बि तरीक़े सां ज़ोर ज़बरदस्ती सां क़ाइल न थींदा। उन्हनि खे क़ाइल करण जे लाइ फैक्ट्स उन्हनि खे ॿुधाइणा पवंदा, सम्झाइणा पवंदा। ऐं चौथो तबिको आहे, मिसाली ॻाल्हि, क़ौमी तहरीक थी, क़ौमी तहरीक जा साथी थिया, मुंहिंजी पार्टी जा GSN तहरीक जा साथी थिया, ज़ाहिर आहे उहे मुंहिंजा हमदर्द हूंदा, उहे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झंदा हूंदा, उहे मुंहिंजी ॻाल्हि जे पोयों बीहंदा, उहे सम्झो हिमायत कंदा। त 2 तबिका पहिरियां जेके ॿुधाया मां, उहे त कंहिं बि सूरत में मां सोनो थी पवां, ऐं मूं जहिड़ा ॿिया बि जेके सिंध जा आशिक़ आहिनि, सिर्फ़ु मां अकेलो त न आहियां, सिंध जा त हज़ारे आशिक़, लखे आशिक़, ऐं साईं GM सैद खां वठी हिकिड़े नंढड़े कारकुन ताईं, उहे त हर आशिक़ खे, हर पतंग खे जेको आहे माना उनजो मलिया मेट कंदा, पाण बि कंदा, उन ते अटैक, उनखे डेसिमेट कंदा, ऐं पंहिंजनि क्रोनीस को बि कराईंदा। सो मां हाणे उन्हनि 2 तबिकनि सां त नथो ॻाल्हायां, मां उन्हनि जे लाइ नथो ॻाल्हायां। मां ख़बर आहे मां सोनो थी पवां, मरी पवां, टुकुर टुकुर थी वञा, त बि को न को, माना मिसाल मां मरी पवां सिंध जे लाइ, त बि चवंदा ईअं छो मोह, हीअं छो न मोह। त उन्हनि जी त राय ज़हन में ठहियलु आहे, हुननि खे मुखालफ़त करणी आहे। हाणे अचूं था बाक़ी 2 तबिका, हिकिड़ा उहे जेके असां सां गॾु आहिनि, असांजे मौक़ुफ़ खे सम्झनि था, ॿिया उहे जेके मासूम आहिनि, जिन खे सम्झ न आहे, जिन खे ख़बर न आहे, जंहिंखे सेखारिणो ऐं सम्झाइणो आहे, ताकी उहो पंहिंजो माइंड मेकअप करे। असां सियासत, मां त घटि में घटि ईअं सम्झां थो त हिकिड़ी
हिकिड़ी हाणे त जंहिं मरहले में दाख़िल थी आहे इन में सियासत त कयूं ई नथा। हाणे इश्क ऐं इबादत जी ज़रूरत आहे। छो त सियासी दौर उहो हुयो जॾहिं हू तव्हांखे छॾनि पिया मैदान ते, सियासी अमल जी तव्हांखे इजाज़त हुई। अॼु हुननि जी मर्ज़ी जी पार्टियुनि खे इजाज़त आहे सियासत जी। हुननि जी मर्ज़ी सां सॼो हिकिड़े तयशुदा सिस्टम तहत पाकिस्तान में सियासत पई हले। उहा वफ़ाक़ी सियासत हुजे, उन में बि उन्हनि खे नवाज़ शरीफ़ खपे, पीपल्स पार्टी खपे, वरी इहे ॿई न खपनि, बिल्कुलु पंहिंजो प्योर माण्हू खपे, उहो केतिरी देरि ताईं खपे, केतिरा उन्हनि जा कम पूरा कंदो, वरी उहो वेंदो, माण्हुनि में बोरियत थी, मुखालफ़त थी, वरी ॿियनि खे कीअं आणींदा। ईअं ई सिंध जी क़ौमी सिंध में जेकी सियासत पई थिए उन में बि हिकिड़ा जेके अपोज़िशन जा इतिहाद आहिनि, जीअं GDA या ॿियूं पार्टियूं आहिनि जेके प्रोविंशियल लेवल ते सियासत कनि थियूं, पोइ उन्हनि जे लाइ वरी लिमिटेशन्स आहिनि। पोइ अचे थी क़ौमी तहरीक GA सिंध वारा, उन्हनि GA सिंध वारनि में बि, उन्हनि ॻाढ़े झंडे वारनि में बि कहिड़ियूं पार्टियूं कमु करे सघनि थियूं, किन खे अलाउ कबो, किन खे अलाउ न कबो। सालगिरह ते कंहिंखे स्पीकर, इहो इको सिस्टम चओ था, इको सिस्टम ऐं जेको आहे डेकोरेशन जो सामान ॾिबो, अलाउ कबो, कंहिंखे न ॾिबो। कंहिंखे सरगर्मियूं करणु ॾिबियूं, कंहिंखे न ॾिबियूं, कंहिंखे अताब में आणिबो, कंहिंखे न आणिबो। इहो बि हुननि सोचे छॾियो आहे, छो जो हुननि वटि इवन असां जे ॻाढ़े झंडे में बि हुननि इहो तय करे छॾियो आहे ऐं हिकिड़ी पॉलिसी ठाहे छॾी आहे त हिननि ॻाढ़े झंडे में कंहिंखे रखिणो आहे पंहिंजे मफ़ाद में ऐं कंहिंखे पूरो करिणो हुननि जे मफ़ाद, जंहिंखे हू पंहिंजो नेशनल इंट्रस्ट सम्झनि था। साईं GM सैद चयो, मां साईं GM सैद खे न सिर्फ़ु पंहिंजो रहबर सम्झंदो आहियां, पर मां साईं GM सैद जो आशिक़ आहियां। मां उनजो नंढड़ो नंढड़ो जीतामड़ो सिपाही आहियां। मां साईं GM सैद जी जेकॾहिं हिन पंहिंजी हयाती में पेर जी जुती जहिड़ो बि थी वियुसि त खटियो। साईं GM सैद जी पेर जी जुती जहिड़ो बि आउं थी वियुसि त सम्झो त खटियो। साईं GM सैद असांखे पंहिंजे माउ पीउ खां बि वधीक प्यारो हुयो, प्यारो आहे ऐं प्यारो रहंदो। ऐं असां बि साईं GM सैद सां खे ओॾा ई प्यारा हुयासीं। जीअं जीअं माण्हू इश्क जूं मंज़िलूं तय कंदो थो वञे, जीअं जीअं वेझड़ायूं थींदियूं थियूं वञनि, जीअं जीअं ख़बरूं पवंदियूं थियूं वञनि, जीअं जीअं माण्हू ॾिसे थो त ही साईं GM सैद तमामु जिन बि माण्हुनि सां प्यारु कयो, ज़बरदस्त ऐं ॾाढो प्यारु कयो। मां साईं GM सैद जा उहे मोहबतुनि जा थोरा लाहे ई नथो सघां। उन जा विधियल वज़न जेके उन पंहिंजी हयाती में असांजे कुल्हनि ते विधा, असांखे जवाबदार कयो। मां चाहियां बि त उन्हनि जवाबदारियुनि खां हटी नथो सघां। मां बि इंसानु आहियां, थकिबो आहियां, ॾुखारो थींदो आहे, मायूस थींदो आहे, परे वेठा आहियूं, जेको आहे कैफ़ियतूं तब्दील थींदियूं आहिनि, पर जवाबदारी जेकी आहे उहा असांखे उन नमूने सां आम रवाजी तौर ते जेके माण्हू जीअनि था उहे जीअण नथी।